अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास आहियो? A1 आहियो? बोले तो एकदम झकास लॻा पिया आहियो। अॼु तव्हां मूंखे हिन मुंहिंजी ट्रेडिशनल ड्रेस में ॾिसंदा हूंदा। हीअ सकाफ़ती स्पेशल प्रोग्राम जेके अॼु खां असांजी ईअं चइजे त ईद जो इंतज़ारु शुरू आहे। आउं बि हिन गेटअप में आहियां ऐं मूंसां गॾु हमेशह वांगुरु आहे फरज़ाना। अस्सलाम वालेकुम फरज़ाना। वालेकुम सलाम, कीअं आहियो तव्हां? आउं बिल्कुलु ठीकु आहियां। थोरो सो खंघि आहे। हा बिल्कुलु, मूंखे बि आहे। हा, तव्हांखे त ज़ुकाम बि आहे, थोरो वरी परे परे थी वई आहे, परे परे थी वई। सो तव्हां सभिनीनि खे एडवांस में सकाफ़ती ईद जूं मुबारकूं हुजनि। ऐं माशाल्लाह सां 5 दिसंबर ते इंशाअल्लाह 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 असां त अञा खोड़ सारियूं ड्रेसिस कल्चर जी धूम मची वेंदी। बिल्कुलु सॼी दुनिया में असीं हिन पंहिंजी टोपी जी, हिन पंहिंजी अजरक जी सभिनि खे इहो ॿुधाईंदासीं त बाबा हीअ जेका असांजो ताज आहे, हीअ असांजो लिबास आहे ऐं हिन में असीं ॾाढा ख़ूबसूरत लॻंदा आहियूं। बिल्कुलु। ऐं असांजी सकाफ़ती हिकिड़ी ईद आहे जेका सॼी दुनिया में जिथे जिथे बि सिंधी ॿोली खे सम्झनि था, जिथे जिथे बि सिंध धरती सां प्यारु कनि था, उन्हनि सभिनीनि जी ईद आहे। ऐं स्पेशली असांजी सिंधी टोपी जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जेको पाईंदो आहे उहो सुहिणो लॻंदो आहे, सुठो लॻंदो आहे, प्यारो लॻंदो आहे। त अॼु जी असांजी स्पेशल जेका सिरे राग जी असांजी महफ़िल आहे, इहा असांजो प्रोग्राम आहे, इहो असां सकाफ़ती प्रोग्राम जे हवाले सां, सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां असीं अॼु कोशिशि कयो आहे त हिन में जेतिरा बि असांजा गीत हूंदा उहे क़ौमी गीत हूंदा, असांजी धरती जा गीत हूंदा, असांजे सिंध मोहब्बत जा गीत हूंदा ऐं जेके ज़बरदस्त सिंगर्स असांजी धरती खे हिन भेटा पेश कया आहिनि। असां बि कोशिशि कंदासीं त अॼु असां सिरी राग में सकाफ़ती स्पेशली गाना बि उहे ॻाइजनि ऐं ॻाल्हियूं बि असां अॼु उहे कंदासीं कल्चर जे हवाले सां। ऐं अॼु आउं फरज़ाना खोड़ सारियूं ॻाल्हियूं पुछंदसि त मखणु खाधो आहे, सचा गिहु, ॾुध, लस्सी ऐं वरी इहो ॿुधो, इहो त चवंदसि, पर इहो चवंदसि त इहे तव्हांखे ठाहिणु ईंदो आहे या न? सो तव्हां बि असांजे प्रोग्राम में कॉल करे असांखे ॿुधाए सघो था त तव्हांजी सकाफ़ती जेका असांजो ॾींहुं अचण वारो आहे, ईद अचण वारी आहे, उन में तव्हां छा छा तयारियूं कयूं आहिनि ऐं तव्हां छा छा गेटअप कया आहिनि, तव्हां छा छा कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हां डिशिस ठाहींदा, कहिड़ो कहिड़ो तव्हां अजरकूं किथां वठंदा ऐं ख़ूबसूरत टोपियूं किथां वठंदा। मूं त वास्केट बि ठाराई आहे इंशाअल्लाह। न अॼु न, उहो वरी 5 दिसंबर वारे शो में पाईंदसि न, थोरो वरी सुठा। ऐं आउं त स्पेशली थैंक्स कंदसि असांजो हाला जो तमामु प्यारो दोस्त आहे, मेमण साहबु आहे, नूर मोहम्मद मेमण साहबु, जो नमा नाले सां ब्रांड आहे, जेको सॼी दुनिया में माशाल्लाह त सिंधी सकाफ़त खे रिप्रेज़ेंट थो करे। सो नूर मोहम्मद भाई, हीअ ॾिसो तव्हांजी ड्रेस आहे, तव्हां ख़ूबसूरत मूंखे हिकिड़ी टोपी ॾिनी ऐं वास्केट बि ॾिनी आहे। हा, सो हीअ अजरक नूर मोहम्मद हालाई साहबु, त ज़बरदस्त हुननि जा कपिड़ा आहिनि। तव्हां बि कॾहिं वञिजो, शॉपिंग कजो, तव्हांखे 80% डिस्काउंट ॾींदा। सो हाणे अचूं था प्रोग्राम जी तरफ़। पहिरियों गानो आहे, ज़बरदस्त गानो आहे। हिनखे बि खोड़ सारनि असांजा जेके आर्टिस्ट आहिनि सिंध जा, उन्हनि ॻायो आहे। ऐं लेजेंड जेके बि आहिनि असांजा, जेके जेर आहिनि ऐं जेके गुज़ारे विया, सरमद सिंधी साहब बि हिन गाने खे परफॉर्म कयो आहे। हिनखे माशाल्लाह माशाल्लाह साईं हयाती मंज़ूर सखीनानी साहब बि हिनखे पंहिंजे तरीक़े सां, ऐं ॿियनि बि खोड़ सारनि सिंगर्स हिनखे पंहिंजे पंहिंजे हिकिड़े रंग में हिनखे ॻायो आहे। असां बि हमेशह वांगुरु इहा ई कोशिशि कंदा आहियूं त हर गाने खे पंहिंजे सुठे तरीक़े सां पंहिंजे म्यूज़िक सां ॾियूं। ऐं अॼु तकड़ में ही टई ॼणा सकाफ़ती कपिड़ा कोन पाया आया, छो ही टई बिज़ी आर्टिस्ट आहिनि, शोज़ मां डायरेक्ट हिते ईंदा आहिनि। सो समझ तो गए होगे? हाँ, ऐसा नहीं करना चाहिए था ना आपको। हा, पर असां चयो ही न पाए आया त असां वरी सेट खे पाराए छॾियूंसीं। सेट खे ॾिसो असां केॾो पूरो माशाल्लाह, तव्हां बि सिंधी ड्रेसिंग कई आहे, मां बि सिंधी ड्रेसिंग कई आहे, ऐं माशाल्लाह सां सेट बि ॾाढो कलरफुल लॻो पियो आहे। माशाल्लाह माशाल्लाह। बाक़ी असां म्यूज़िशियन वीचारा वरी न वीचारा न, अॼु हिननि खां वादो था कयूं त 5 दिसंबर वारे स्पेशल असांजी जेका ट्रांसमिशन हूंदी उन में ही सिंधी टोपी पाईंदा ऐं अजरक बि पाईंदा। हा न शो भाई, अरे भाई, हाँ पक्का, हाँ, वरना तुम्हारी तनख्वाह में से पैसे काट के मंगवा ले टोपी अजरक। हाँ, सो बहरहाल मोहब्बत जो ॾियारो अचण वारो आहे 5 दिसंबर ते। सो हाणे असां बि मोहब्बत सां प्रोग्राम खे शुरू था कयूं, अगरि इजाज़त हुजे। बिल्कुलु बिल्कुलु। हाँ, अॼु मूंखे हिकिड़ी फरज़ाना ॿी फरमाइश की दादा मुंहिंजो अॼु गले में ख़राबु आहे, 5 गाना तव्हां ॻाइजो। न बाबा, हिसाब किताब ॾिसो, मां तव्हांखे चयो हिकिड़ो गानो मुंहिंजो तव्हां खणो, तव्हां खयो ई न, ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे न। सो ज़बरदस्त गानो आहे, अचो हिन गाने खे एंजॉय था कयूं। जी शोभी भाई।
सिंध जी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ हीअ सिंध जी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ हिन धरतीअ में मुंहिंजी ममता आ हिन धरतीअ में मुंहिंजो साह आ हीअ सिंध जी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ हीअ सिंध जी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ सोनी सिंध जीए तुंहिंजी मुंहिंजी जिंद जीए सोनी सोनी सिंध जीए तुंहिंजी मुंहिंजी जिंद जीए सदा वसे हिन धरतीअ में मुंहिंजी साह आ जीए सिंध जी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ हिन धरतीअ में मुंहिंजी ममता आ हिन धरतीअ में मुंहिंजो साह आ हीअ सिंध जी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ ऐं कींझर ही लार सारो सागर ही मंझर ऐं कींझर ही लार सारो सागर सोनी सोनी सिंध जीए तुंहिंजी मुंहिंजी जिंद जीए सोनी सोनी सिंध जीए तुंहिंजी मुंहिंजी जिंद जीए सदा वसे हिन धरतीअ में मुंहिंजो साह आ हीअ सिंध जी जेका धरती आ हिन धरतीअ में मूंखे प्यार आ हीअ सिंध जी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ हिन धरतीअ में मुंहिंजी ममता आ हिन धरतीअ में मुंहिंजो साह आ हीअ सिंध जी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ हीअ सिंध जी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ लारा ला लारा लारा ला लारा 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 ला लारा 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 ज़बरदस्त मज़ो अची वियो मज़ो अची वियो ऐं ही गाना हिननि जे लाइ जेके असांजा म्यूज़िशियन आहिनि हिननि जे लाइ थोरा ॾुखिया हूंदा आहिनि न ॾुखिया न जेके सिंधी जेके असांजा फोक जेके टफ सिंधी जेके हाणे त माशाल्लाह सां हिकिड़े ईअं चइजे त दुनिया जे नंबर 1 सिंधी चैनल में ही कमु था कनि ऐं माशाल्लाह सां 12-14 सालनि खां शोभी आहे हैरी भाई हाणे त सिंधी म्यूज़िक ॿुधी हिरी विया आहिनि ऐं छो त म्यूज़िक जी बेसिकली का लैंग्वेज न आहे बिल्कुलु म्यूज़िक त हिकिड़ो ईअं चइजे त रूह जो ग़िज़ा आहे बिल्कुलु सो इन करे हू हिननि खे त ही त ख़ान साहब माण्हू आहिनि हिननि खे सिर्फ़ु कॉर्ड्स ॿुधाइजनि ई पाणे उन सुठो निभायो ॾाढो सुठो वॼायो माना हिकिड़ी नवाण थी वई फरदाना कहने का मकसद है ताली नहीं बजे आपके लिए ताली होनी चाहिए ना वाह वाह सो तव्हां बि कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो स्क्रीन ते नंबर तव्हां टंडो जाम मां कॉल है मुझे हैदराबाद का थोड़ो सॾ पंध ते आहे माना ईअं सम्झो त मुंहिंजे जहिड़ो ॻोठा ई आहे हलो अस्सलाम वालेकुम हेलो
वालेकुम सलाम। जी आदि आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां आदि तव्हां ज़ोर सां पिया ॻाल्हायो या असांखे तव्हांजो आवाज़ु ज़ोर सां पियो अचे? ख़ुशि आहियो मुंहिंजी भेण? जी हेलो हलो अदी अदी टीवी खां थोरो परे जी जी आवाज़ अचे पियो, कीअं आवाज़ आहियो? बिल्कुलु ठीकु पियो आहियो अचे। तव्हां? अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम की पियो लॻे जोको? सुठो लॻो गानो? अदी अदी हिकिड़ो कमु कयो न, तव्हां वटि थोरो न नेटवर्क जो इशू आहे, थोरो ॿाहिरि अङण वारे पासे या छित ते वञी ॻाल्हायो त आवाज़ थोरो सिग्नल मवासिलाती सयारो मिले हिक ॿिए असांजे सां। लाइ तव्हां अङण ते निकिरी अचो। इहो गानो गाईंदा गाईंदा अङण बोहारिया तुंहिंजूं वाटूं निहारिया। ओहो कॉल ड्रॉप थी वियो। हिकिड़ो दफ़ो वरी तव्हां सभिनीनि खे हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे तव्हां कॉल कंदा आहियो त तव्हांजी जेॾीमहिल कॉल मिली वेंदी आहे त तव्हां कोशिशि कंदा कयो टीवी खां परे रहो, ऐं ॿियो त थोरो ॿाहिरि निकिरी ॻाल्हायो त जिते सिग्नल्स तव्हांजा प्रॉपर असांखे मिलनि त असां हिक ॿिए जी आवाज़ ॻाल्हियूं सही तरह ॿुधी सघूं। सो असांजी भेण टंडो जामवारी न को असांखे नालो ॿुधाई। हाँ बिल्कुलु अफ़रा तफ़री वारी अफ़रा ॻाल्हि हुई तफ़री ॾाढी। में अदी अल अदी ईअं न कयो न, जेके बि असांखे कॉल कनि सो उहे महिरबानी करे सिग्नल्स वारी जाइ तां असांखे कॉल्स कनि त वॾी महिरबानी, छो त असां ख़ुदि ॾाढा एक्साइटेड हूंदा आहियूं बिल्कुलु तव्हां सभिनीनि सां ॻाल्हाइण जे लाइ। ईअं आहे ॿियो त तव्हांजी जेका पाड़े जी ॻाल्हि हुई न, हा मुंहिंजो टंडो जाम पाड़ो ई आहे असांजो। तव्हां हैदराबाद जा आहियो ऐं मां हैदराबाद जी न आहियां। हल भाउ हाणे हरीपुर हज़ारा मां कॉल आई आहे। हलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम। कैसे हैं सर आप? ठीक हैं? हेलो 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 आवाज़ आ रही है मेरी आपको? जी जी आ रही है। क्या नाम है मेरे भाई का? ठीक है अपना ठीक है, मैं हरिपुर से आपका प्रोग्राम देख रहा था लाइव। माशाल्लाह। सर आपका नाम क्या है सर? मेरा नाम कासिम है। जी कासिम। कासिम 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 भाई। कासिम भाई आप हमारे रेगुलर हमारा प्रोग्राम देखते हैं या आज इत्तेफाक से ऐसे ही लग गया तो आपने कहा चलो अभी कॉल भी मिला लेते हैं? नहीं मैं देखता हूँ, मैं देखता हूँ। मैंने राजस्थान में फंक्शन हुआ था तो उधर गए हुए थे। मैं तरबत में खुद ऑन ड्यूटी पर एग्जाम दे रहा था, दूसरी जगह भी मैंने बड़ा एंजॉय किया था। मैं खुद एक क्लास में भी रह के आया हूँ। अच्छा अच्छा, हमारा प्रोग्राम आपको अच्छा लगता है? जी जी। तो आपको फिर तो आ रही है? जी सर। जी भाई क्या बोल रहे हैं आप? हेलो 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 आपकी आवाज़ आ रही है हमें, आप बोलते रहे, हमें आपकी आवाज़ जी जी। कोई फरमाइश है आपकी? हेलो कासिम भाई। कासिम भाई आप अपनी फरमाइश बता दें जल्दी से। बस एक फिल्म की जो काफी तो गाने सिंध का वो वाला मिला है। कौन सा? सिंध वाला? सिंध का कोई सॉन्ग? जी कौन सा गाना कासिम भाई? जो असले ये काफी देर से आप लोग प्ले करते हैं। ठीक है कासिम भाई, बहुत शुक्रिया आपने हमें कॉल की हरीपुर हज़ारा से। और हरीपुर हज़ारा ॾाढो परे आहे मुंहिंजे ख़्याल में, पंजाब में साइड आहे, सरहद में आहे। हो सरहद में। ऐं सरहद में त हींअर एॾो सीउ हूंदो ऐं उते ई पंहिंजो प्रोग्राम ॾिठो अथव। ईअं दादा तव्हां घटि सम्झो अथई पाण खे? वाह क्या बात है। हा हिन ख़ैबर पख्तूनख्वा ओहो उहो अलॻि ॻाल्हि आहे, कल्चर वारनि असांजी टिकट कोन मोकिली। हा उहा अलॻि ॻाल्हि आहे। सो हाणे फरज़ाना जी वारी आहे। सो फरज़ाना तव्हां छा था ॿुधायो? जे वक़्तु ही जोगी। हाय हाय मुंहिंजो फेवरेट गानो अथव इहो। वाह वाह ज़बरदस्त। अचो इहो गानो इंजॉय था कयूं। जे वक़्तु ही जोगी जाग्या हिन भूई सॼीअ जा भाग्या हो पोइ सूर न रहंदा साॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया, कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर।
मुंहिंजा मस्त मलंग ही मारू डूंगर खां बि ॾाढा मुंहिंजा मस्त मलंग ही मारू डूंगर खां बि ॾाढा नीअर नई का चीज़ न आहे नकी कढा लई कंटा कफनी पाए गुलनि ते ईंदा कफनी पाए गुलनि ते ईंदा अजरक जी ही ओट कंदा सभु मस्त कलंदर तमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर तमादम मस्त कलंदर रागिन जी भूई मथे का बाहे भली पई भड़की ओ भेरागिन जी भूई मथे का बाहे भली पई भड़की हिन नगरी असानी हो असांजो नगरी ना हिन धड़की ओ हिन नगरी असानी हो असांजो नगरी ना हिन धड़की सरमत जी सुन्नत पारण ले सरमत जी सुन्नत पारण ले मारू ईदा मोटी कथा सब मस्त कलंदर तमादम मस्त कलंदर कथा सब मस्त कलंदर तमादम मस्त कलंदर तू आकाश आयाणो आही दर दर ते तो दाही तू आकाश आयाणो आही दर दर ते तो दाही छोड़ अञा ताईं तू पंहिंजी बाहुन में भली भाई ओ छोड़ अञा ताईं तू पंहिंजी बाहुन में भली भाई नेठ पुॼाणी थीणी आहे नेठ पुॼाणी थीणी आहे सूरन जियो साईं कदा सभु मस्त कलंदर तमादम मस्त कलंदर कदा सभु मस्त कलंदर तमादम मस्त कलंदर जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन पूरी सदीअ जा भाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कदा सभु मस्त कलंदर तमादम मस्त कलंदर 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 क्या बात है क्या बात है जबरदस्त ज़बरदस्त भाई आउं तो सोचां पियो हर हफ़्ते सकाफ़ती डे हुजे हां हां अहिड़ो भलो। अॼु माना असां त जोश में आहियूं ई आहियूं ऐं असां म्यूज़िशियन बि अॼु जोश में आहिनि न शोभी भाई हैरी भाई क्या बात है भाई ज़बरदस्त ऐं ही गाना ही गीत ही बिल्कुलु। कलाम ई अहिड़ा आहिनि जो हिननि सभिनीनि में मैसेज आहे मैसेज आहे हां हाणे चीज़- ऐं मैसेज बि एॾो सुहिणो एॾो सुहिणो सुठो message, असांजी प्यार सिंध वारो message सिंध आहे। सां मोहबत मोहबत सिंध वारो सां message। लॻाव ऐं इतिहाद जो सचाई जो अच्छा आऊं हिकिड़े नेशनल टीवी ते वियोसि साल 2 साल पहिरीं एज़ अ गेस्ट थी त उन्हनि मूंखां पुछियो त सिंधी टोपी तव्हां पाए छा फील कंदा आहियो न त मूं चयो हिकिड़ो त आउं सैयद आहियां सही ठीकु आहे। आहे ॿियो असांजे मथां ही ताज आहे ताज आहे हाँ? बिल्कुलु हा त माना असीं बादशाह थी वेंदा आहियूं न त मूं चयो ही सिर्फ़ु ही जेको सिंधी टोपी असीं पाईंदा आहियूं न जेका बि कास्ट हुजे जेका सिंधी बि कास्ट टोपी हुजे ऐं सिंधी जेको पटको अजरक, आहे इहो बिल्कुलु। मर्द जो ताज आहे शान आहे बिल्कुलु न ताज आहे बिल्कुलु आहे सो इन सॼी तव्हां बि असांखे कॉल्स करे ॿुधायो
त कीअं तव्हांजी सेलिब्रेशन्स छा आहे 5 डिसेंबर जे हवाले सां? जुनेद जी कॉल आहे असां सां गॾु जैकमाबाद खां। हलो, अस्सलाम वालेकुम। हलो हेलो हलो हेलो हेलो ओ अदा जुनेद, ओ जुनेद भा, ओ जुनेद हो होई केॾां वे हो जुनेद हो भा? कयो हो हलियो वियो। ओ जुनेद भा, वरी तव्हां सभिनीनि खे चवां, अच्छा हिकिड़ो ॿियो बि मसइलो आहे न, सियारो आहे न, टेलीफोन जूं तारूं थधियूं थी वेंदियूं आहिनि। थधियूं थी वञनि, हुनखे बि सीरो लॻे न। सिग्नल न कंहिं इलाइक़े में ॼमी वेंदा आहिनि न। हाणे जेसीं विघरनि तेसीं ताणी, इन करे तव्हां टीवी खां परे हूंदा न, त तव्हांजा सिग्नल जेके आहिनि उहे विघरी असां ताईं इहे पुॼी वेंदा हलिया, त पोइ असां तव्हांजी आवाज़, तव्हांजो अंदाज़ ऐं तव्हांजो सकाफ़ती डे जे हवाले सां छा तव्हांजूं तयारियूं आहिनि उहे तव्हां असां सां गॾु शेयर करे सघो था न, हा न। हाणे आउं तव्हां खां पुछां त तव्हां ॿुधायो त बुसरी ठाहिणु ईंदी अथव? बुसरी? अड़े कुटी भला? हा, कुटी त ईंदी आहे। कुटी ईंदी आहे, कीअं ठाहिबी आहे ॿुधायो? कीअं ठाहे? मानी जा टुकड़ा हूंदा आहिनि। दुबई मां कॉल आहे। हलो भाउ, दुबई वारनि सां तव्हां ॻाल्हायो, असां दुबई वारनि खां नाराज़ आहियूं। तव्हां ॻाल्हायो दुबई हेलो वारनि सां। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। सलाम। छा नालो अदा तव्हांजो? मांजो नालो भेण गुलाम अब्बास चन्ना। गुलाम मोहम्मद चन्ना। गुलाम अब्बास चन्ना। गुलाम अब्बास चन्ना। साईं चन्ना साहब ख़ुशि आहियो? साईं बिल्कुलु चओ ख़ैर। असीं बिल्कुलु ठीकु आहियूं, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। प्रोग्राम ॾिसो पिया? प्रोग्राम साईं ॾिसणो आहे लाइव तव्हांजो। छा तयारी आहे 5 डिसेंबर जी साईं? साईं बड़ा धुमाधुम ते तयारी आहे। असांजे पुट जो माण्हू आयो पे, असां अचानक टोपी सभु कुझु घुरायो आहे। वाह वाह असां हिते मल्हाईंदासीं। वाह वाह। ईअं पाए वरी हीअं हलिजो, हीअं करे पाए वरी हीअं जीअं अरबी जुबा पाए हलंदा आहिनि न, माना उहे कीअं हलंदा आहिनि, तीअं तव्हां बि उन ॾींहुं अजरक ऐं टोपी पाए ईअं ईअं करे हलिजो रोब सां। वरी टिकटॉक ठाहिजो, असां बि ॾिसूं। इंशाल्लाह असां ईअं करे ईंदासीं इंशाल्लाह। हा। तव्हां ख़ुशि हो ख़ैर साईं। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? का फरमाइश तव्हांजी चन्ना साहब? फरमाइश असांजी साईं बसि इहो प्रोग्राम तव्हांखे ॾिसूं पिया, साईं ॾाढी दिलि ख़ुशि थी। अल्लाह ख़ुशि रखे तव्हांखे। थैंक यू। अल्लाह ख़ुशि रखे, अल्लाह ख़ुशि रखे तव्हांखे। जी जी। तव्हां भला कुझु झुंगारे ॿुधायो असांखे, धरती जो को गानो ॿुधायो, सिंध सां मोहबत जो को इज़हार कयो। बसि असां तव्हां इहो तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, कॉल हणण जी ॾाढी कोशिशि कंदा आहियूं, कॉल कोन लॻंदी आहे। असांखे अॼु कॉल लॻी वई, असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थी। संगत असांजी वेठी आहे, पाकिस्तान जा जेके दोस्तनि गॾु आहिनि उहे सॼी संगत खे असांजी तरफ़ खां सलाम ॾिजो। वालेकुम सलाम। सॼी संगत तव्हांखे सलामती चए। वालेकुम सलाम। अलाह ॾिसो सिराकी आहे, हिकिड़ो छोकिरो बलोच आहे। वाह 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 वाह। असांजो ज़ाहिद माना ॼमायो वेठा आहियो न चन्ना साहब हुते? हा, सॼो पाकिस्तान कमरे में विहारियो वेठा आहियो। ऐं असांजी भेण फरज़ाना आहे, उनजो बि कलाम हींअर ॿुधोसीं धमाधम मस्तु कलंदर। वाह वाह। जेके बि याली मदद तव्हांखे, याली मदद असांजे मां भाउ खे। वॾी महिरबानी चन्ना साहब, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां ॻाल्हाए। अल्लाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, जिथे बि हुजो ईअं ई वसंदा रहो। वॾी महिरबानी। असांखे वॾी दिलि जी ख़्वाहिश थी त साईं आमिर शाह सां किरमल ॻाल्हि थी, असांखे दिलि ख़ुशि थी अॼु साईं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे चन्ना साहब, मौला तव्हांखे वॾी उमिरि ॾे, वॾी ॼमार ॾे ऐं हमेशह तव्हांजे कारोबार में बरकत ॾे। वॾी महिरबानी चन्ना साहब, थैंक यू। अच्छा, असां सां गॾु ई रहिजो, हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, त अचूं था सकाफ़ती ब्रेक खां पोइ। जी दोस्तो, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था ऐं असांजो अॼु स्पेशल प्रोग्राम आहे कल्चर डे जे हवाले सां। ऐं 5 डिसेंबर ते तव्हां बि सभु भरपूर तरीक़े सां जिथे जिथे तव्हां रहो था, असांजी ख़ूबसूरत सिंध में, भले पोइ कराची में हुजो, हैदराबाद में हुजो, लाड़काणे में हुजो, सखर में हुजो, नवाबशाह में हुजो, कश्मीर में हुजो, किंझर ते हुजो, ठठे में हुजो, बदीन में हुजो, सिजावल में हुजो, टंडो जाम में हुजो, टंडो आगा, टंडो मीर महमूद, ओल्ड पावर हाउस में हुजो, कच्चे किले ते हुजो, पके किले ते हुजो, 3 नंबर तला ते हुजो, वाढनि जे पिड़ ते हुजो, किथे बि हुजो, तव्हांखे भरपूर तरीक़े सां इहो सॼी दुनिया खे हिकिड़ो मैसेज ॾियणो आहे त पाण सिंधी। तव्हां केतिरा ड्रेसिस तयार कराया? तव्हां केतिरा ड्रेसिस तयार कराया? आऊं तव्हांखे सभु थो गिणाया पंहिंजा ड्रेसिस। हिकिड़ी कॉल आहे असां सां गॾु। हलो, अस्सलाम वालेकुम।
लाड़काणे वालेकुम सलाम छा नालो आहे अदी सर अनिल वगैरह हिंगोर जैसा जी हिंगोर जगह लाड़काणे मां कॉल आहे अदी अनीला हलो हेलो अदी अनीला ख़ुशि आहियो जी सर अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? आउं बिल्कुलु ठीकु आहियां ॾियो ख़बर छा तयारी आहे 5 डिसेंबर जी तयारियूं मतिलबु थी वियूं आहिनि ड्रेसिस वरिता आहिनि ऐं अदरक वरिता आहिनि फुल तयारियूं आहिनि 5 डिसेंबर ते आहे अदी जी 5 दिसंबर ते ख़बर जी। आहे मुंहिंजो तव्हांजी छा तयारी आहे ड्रेसिस वरिता आहिनि अदरक बि वरिता आहिनि ऐं फुल तयारियूं आहिनि दोस्तनि सां गॾु मल्हाईंदा आहियूं अरे वाह 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 फरज़ाना सां बि ॻाल्हायो फरज़ाना खां पुछो त घणियूं ड्रेसिस सिबरायूं अथसि अस्सलाम वालेकुम जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो जी अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु शुक्र कीअं थो पियो लॻे प्रोग्राम अॼोको कीअं पियो लॻे असांजे कल्चर जे हिसाब सां जी कल्चर जे हिसाब सां असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं पियो लॻे मतलब तमामु सुठो पियो लॻे तमामु सुठा रंग आहिनि ऐं सर आमिर जी ड्रेस ऐं अवां जी ड्रेस तमामु ख़ूबसूरत आहे महिरबानी अदी मुंहिंजी ड्रेस त तव्हां नूर मेमन हालाई साहब जी तारीफ़ करे सघो था ही असांखे त उन ई ख़ूबसूरत ठाहियो आहे अॼु का फरमाइश मुंहिंजी भेण तव्हां सुठा पिया लॻो पर तव्हां खां वधीक ख़ूबसूरत थी पई लॻे अच्छा अच्छा ईअं माना ईअं सफ़ा ईअं भाउ जी पार्टी महिरबानी मचाए ईअं छॾी कॉल करे मुंहिंजी रोज़ तारीफ़ कंदा कयो हर वेडनेसडे ते सही आहे मुंहिंजी भेण का फरमाइश तव्हांजी जी। टोपी अजरक पाए जीअं सिंध चवंदा जो इहो सॉन्ग ॿुधाए ॾियो तव्हां महिरबानी हा हा बिल्कुलु जी, जी, बिल्कुलु ज़रूरु, वॾी ज़रूरु महिरबानी अदी वॾी महिरबानी पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं ईअं ई कॉल्स अचनि पियूं बिल्कुलु। तव्हांखे ख़बर आहे त आऊं मतिलबु ईअं सम्झो त 10 साल थी विया आहिनि पंहिंजे हिन कल्चर डे खे पाण सेलिब्रेट जेको कयूं पिया 10-11 साल 10-11 साल थी हा विया या 11 साल जेको पहिरियों थियो ऐं हैदराबाद में हुअसि कासमाबाद जे मेन चौक ते असां सभिनी दोस्तनि हिकिड़ो वॾो स्टॉल हयोसीं वॾा स्पीकर्स घुरायासीं ऐं असां पोइ सॼी राति उते नचायूं अच्छा सॼी राति नचायूं एॾो मज़ो आयो फैमिलीज़ आयूं गाॾियूं रैलीज़ मुख़्तलिफ़ अचनि पियूं पूरी रैलीज़ जी सूरत में सुबुह जो वरी असीं विया आहियूं प्रेस क्लब हैदराबाद जी जेका प्रेस क्लब आहे उते विया आहियूं वरी उतां खां पोइ सिंध म्यूज़ियम विया आहियूं अच्छा मतिलबु ईअं सम्झो त 24 कलाक हिकिड़ो न हिकिड़ो ईअं सॼो 24 कलाक बिल्कुलु अहिड़ो हूंदो आहे टाइम हूंदो ई न आहे न बिल्कुलु ऐं असांखे बि ईअं ई बसि कॾहिं किथे एंट्री आहे हुते एंट्री आहे हुते एंट्री आहे जिते किथे माना पंहिंजे सिंध जा जेके गाना बिल्कुलु, गुंजंदा आहिनि बिल्कुलु। डांसूं हूंदियूं कॉल आहे हाणे कॉल तव्हां खणो हेलो हेलो अस्सलाम वालेकुम आप जी कीअं आहियो वालेकुम सलाम बिल्कुलु ठीकु केरु पिया ॻाल्हायो अदी अनीता अदी अनीता जी अच्छा अच्छा अदी अनीता कहिड़ा हाल आहिनि कीअं आहियो प्रोग्राम कीअं पियो लॻे असांजो जी तव्हां ॿुधायो तव्हां बि ठीकु आहियो न अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बसि मिड़े थोरो ज़ुकाम आहे खंघि आहे अल्लाह ख़ैर कंदो हा प्रोग्राम कीअं पियो लॻे अॼोको असांजो जी अदी प्रोग्राम असांजो कीअं पियो लॻे अॼोको प्रोग्राम तमामु सुठो लॻे जेको लॻे अॼु असां जेको 5 डिसेंबर ते कल्चर डे इनशाला पाण सभु सेलिब्रेट कंदासीं गॾिजी उन हवाले सां अॼु असां स्पेशल प्रोग्राम रखियो आहे पंहिंजो जी जी ॿुधो पिया तव्हां अदी कहिड़ी कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि असां ॿियूं तयारी कोन कयूं बाक़ी तव्हां ॿुधण ॾिसण लाइ तयारी कयूं आहिनि सच ॿुधायां थी अच्छा न अदी तव्हां ड्रेसिस घणियूं तयारु कयूं आहिनि न त कुझु बि न बाक़ी ॾिसूं ॿुधो असां तव्हांखे बसि बस अल्लाह अल्लाह मुंहिंजी भेण अच्छा, दी। अल्लाह अल्लाह मुंहिंजी भेण खे ख़ुशि रखे मुंहिंजी भेण जी फरमाइश कहिड़ी आहे अॼु जी अॼु कहिड़ी फरमाइश आहे मुंहिंजी भेण जी बसि जेके गाना ॿुधायो सभु फरमाइश माना कयो वाह, 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 वाह वाह इहा सफ़ा माना आसानी आहे न असांजे लाइ जेको ॿुधायो अल्लाह ख़ुशि रखे मुंहिंजी भेण खे वॾी महिरबानी अदी अनीता ऐं इहा असांजी रेगुलर कॉलर आहे अल्लाह साईं हिनखे सिहत ॾे सो हाणे वरी अचूं था गाने जी तरफ़ हीउ बि गानो ज़बरदस्त आहे बिल्कुलु। अॼु हिन गाने खे बि असां कोशिशि कयो आहे त पंहिंजे तरीक़े सां परफॉर्म कजे मैडम आबदा परवीन इनखे बेसिकली हुनखे ॻायो हुआ ओरिजिनली गानो जेको आहे मैडम आबदा परवीन जो आहे ऐं पोइ बि हमेशह वांगुरु इहो ई चवंदासीं त मुख़्तलिफ़ सिंगर्स पंहिंजे तरीक़े सां परफॉर्म कयो आहे अॼु असां हिनखे थोरो सो मॉडर्न वेस्टर्न थोरो सो शो बि पंहिंजे हिसाब सां हिन जनम हुन जनम वचन थो कयां सो अचो त इहो गानो बि इंजॉय था कयूं जी शोभी भाई
हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां हो सिंध तुंहिंजो थियां हिन जन्म हुन जन्म जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म लाइ न कोसो लगे वाओ तोखे कॾहिं की न कोसो लगे वाओ तोखे कॾहिं तुंहिंजा दुश्मन ॾिसां तुंहिंजा दुश्मन ॾिसां कंध तिन जा कपियां हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म लाइ छोली झीजल कॾहिं तुंहिंजी ख़ाली न थिए छोली झीजल कॾहिं तुंहिंजी ख़ाली न थिए छोली झीजल कॾहिं तुंहिंजी ख़ाली न थिए कई बागियूं ॼमियूं कई बागियूं ॼमियूं कई दोदा ॼमिया हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म लाइ जंग जोटी जिन सिंध जे सूरमन जंग जोटी जिन सिंध जे सूरमन जंग जोटी जिन सिंध जे सूरमन बेतवायूं गज़ल ही त तिन लाइ लिखां हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां
ओ सिंध तुंहिंजो थिया हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म तुंहिंजे घेतन मंझां खुशबू ईंदी रहे तुंहिंजे घेतन मंझां खुशबू ईंदी रहे तुंहिंजे घेतन मंझां खुशबू ईंदी रहे अंबलाड़ियूं लड़ियूं अंबलाड़ियूं लड़ियूं सभु मसायूं ॾिसां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां ओ सिंध तुंहिंजो थिया हिन जन्म हुन जन्म 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 लाइ ज़बरदस्त ज़बरदस्त इहो जेॾी महिल असां गानो ॻायो पिए त शोभी मूंखे थोरो ढेजारे छॾियो न त शोभी चयो दादा ये थोड़ा सा ना जो क्या बोला था शोभी आपने कि मैडम ने किस तरीके से हाँ सम जो को इशू हो पर बहरहाल शोभी जो पोयां बैकअप हूंदी आहे त मूं ऐं काशिफ़ा गाणी कल्ह हिकिड़ो पैक्ट कयो न पाण में मूं चयो आहे असांजा हाणे जॾहिं बि शो थींदा न असांजो कंफर्म म्यूज़िशियन शोभी हूंदो इहो पोयां कवर करे ईंदो न जिथे गलो ख़राब थियो पहिरीं करे सॼो वज़न जेको आहे न म्यूज़िक जो वीचारे शोभी भाई जे मथां अच्छा हाणे पाण माण्हुनि खां त पुछूं पिया त हू कीअं सेलिब्रेट कंदा तव्हां मूंखां पुछो आउं त हूअं ई लाइव ई हूंदसि केॾीमहिल असांजी ऑफिस में त केॾीमहिल असीं स्टेज ते हूंदासीं तव्हांजा शोज़ बि आहिनि कल्चर जे हवाले सां इहे इन्हनि जी कीअं तयारी आहे मतिलबु त हीअ त शोज़ त इलाही हूंदा न बिल्कुलु मुंहिंजूं मां काफ़ी सारियूं ड्रेसिस वरितियूं आहिनि आई थिंक मुंहिंजे ख़्याल में त जेको गुज़िरियल जेको हफ़्तो गुज़रियो उन खां बाद जेको आहे ॿिए ॾींहं ते मां वई हुअसि शॉप ते वञी वठी आयसि 18 ड्रेसूं वरितियूं आहिनि 18 वञ हिकिड़ी का भाउ जे लाइ वरितई लेडीज़ न लेडीज़ न जेंट्स बि हूंदियूं आहिनि न मर्दानी दुकान हूंदी असल में जेंट्स ड्रेसिस जी तरफ़ मां ॾिसंदी न आहियां उहा वॾी अखियुनि पूर ऐं हिते बसि 18 ड्रेसूं वरी ॿुधाए पई मूंखे हिकिड़ो फोटो बि न मोकिलिजाऊं फेसबुक ते लाइक बि कोन कंदसि स्टेटस तां मुंहिंजे पाण ई ॾिसंदा आऊं ब्लॉक थो कई मुंहिंजी भेण कॉल आहे असां सां गॾु हलो नादिर खोसो साहब आहिनि असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम हलो अस्सलाम वालेकुम हेलो हलो नादिर भाउ हलो हलो नादिर भाउ आवाज़ अचे पियो हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो केरु किथां नादरा लिखो सोती शताब कोड का नादिर भाउ प्रोग्राम ॾिसो पिया जी माशाल्लाह जबरदस्त सर हा न तव्हांजी तयारी कीअं आहे 5 दिसंबर जी जी माशाल्लाह जबरदस्त सही माशाल्लाह हाँ छा मतिलबु छा तयारी ड्रेसिस वरितियूं आहिनि तव्हां या वास्कोटी वरिती आहे छा वरितो अथव ॾाढा परजो शायद हर साल मल्हाइण कयो जी या नगड़ा नगड़ो आज नगड़ी हुए ऊपर जो माशाल्लाह ड्रेसिस बेस अच्छा माशाल्लाह माशाल्लाह पोइ इन्हनि जा फोटू कढिजो तव्हां पोइ वरी असांजो KTN जो फेसबुक जो जेको पेज आहे न उन ते तव्हां ज़रूरु मोकिलिजो असांखे जी सर बिल्कुल इंशाल्लाह काल से आपका जो रात बच्चों तक मेरे बात है जी काल खास आपका जो सर आज करता समझ में का फरमाइश तव्हांजी नादिर भाउ फरमाइश जी ये मुझे बताड़ो जो है आज माशाल्लाह सुठो प्रोग्राम हुआ एंजॉय था करना हमारी भारत गणतंत्र का प्रोग्राम आप अल्लाह ख़ुशि रखे नादिर Thank भाउ you, तव्हांखे ऐं महिरबानी। सुठी ॻाल्हि आहे नंढड़ा ॿार बि हिकिड़े तरीक़े सां हाणे नंढड़ा ॿार तिले सोना लॻंदा आहिनि ऐं न हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि ख़बर अथव छा आहे उहा इहा आहे त हाणे स्कूल्स में बि एक्टिविटीज़
थियनि थियनि पियूं पियूं, हा। एक्टिविटीज़ स्कूल में कल्चर डे जे हवाले सां मुख़्तलिफ़ स्कूल में उन्हनि रखिया आहिनि त तव्हां ही कपिड़ा पाइजो, ही ड्रेसिस पाइजो, वरी उन ॾींहुं सुठी ॻाल्हि इहा हूंदी टीचर्स बि पाए ईंदा टीचर्स आहिनि पाईंदा, हा के ऐं नंढड़ा ॿार इलाही ॾाढा सुहिणा प्यारा लॻंदा लॻंदा आहिनि, आहिनि, जहिड़ी बिल्कुलु, फुल कल्चरल ड्रेस हूंदियूं आहिनि ऐं सुठी ज्वेलरीज़ वग़ैरह हूंदी आहे, ॾाढा सुहिणा लॻंदा आहिनि। ज़बरदस्त। हाणे अचूं था तव्हांजे कलाम जी तरफ़। हाणे तव्हां छा था ॿुधायो हींअर असांखे? मां ॿुधाईंदसि जीअं मुंहिंजी सिंध। वाह 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 वाह। त अचो दोस्तो इहो गानो इंजॉय था कयूं। ओ जिए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिन पंहिंजे अबाणे वतन तां। जिए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिन पंहिंजे अबाणे वतन तां। अबाणे वतन तां सिंध जे चमन तां, अबाणे वतन तां सिंध जे चमन तां। जिए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिन पंहिंजे अबाणे वतन
एक्सीलेंट, ज़बरदस्त, इहो कमाल जो गानो आहे। ऐं इहे गाना वरी जॾहिं 5 डिसेंबर ते प्रेस क्लब जेतिरा बि आहिनि असांजा कराची में, हैदराबाद, क्राउड जे साम्हूं जॾहिं इहो सॉन्ग हलंदो आहे त ॾाढो एंजॉय कंदा आहिनि सभु। पोइ तव्हां प्रेस क्लब ते त ईंदा न तव्हां बि? बिल्कुलु ईंदासीं। हा, मतिलबु जिथे बि हुजो, हैदराबाद हुजो, कराची में हुजो, सिंध तुंहिंजो जिथे बि हुजूं असां पंहिंजे ऐं ॿुधो आहे त तव्हां माशाल्लाह सां कल्चर जा शोज़ करणु मुल्क खां ॿाहिरि बि वञो पिया जी, जी, न? हा। ज़बरदस्त। त पोइ उहे कॾहिं प्लान आहिनि उहे? उहे हक़ीक़त में त डिसंबर जो सॼो महीनो चई छॾिजे त हीउ कल्चर जो ई आहे, मतिलबु हीउ सिंधी कल्चर जो आहे, इहो हुजे न? बिल्कुलु ईअं ई आहे। जिथे बि हूंदा आहियूं त उते ई जेके आहिनि न, जीअं हैदराबाद में आहियूं असां त ख़बर पवंदी आहे त अगरि फरज़ाना बहार हाणे मूंखे ॻाल्हि यादि आई, इहा अरिड़हनि ड्रेसनि वारी ॻाल्हि हाणे यादि आई आहे मूंखे न, त थोरो भाउ जे लाइ हींअर वञी तव्हांजे लाइ वठंदमि न हिकिड़ी ड्रेस। हाणे आऊं तव्हां सां ईअं हाणे बसि हाणे न तौबा कईसीं, हाणे फरज़ाना सां ॻाल्हाए पाण। हेलो, फरज़ाना सां ॻाल्हाए। वालेकुम सलाम, किथां आदि पिया ॻाल्हायो? किथां आदि? सेवण मां पई फरज़ाना ॻाल्हाए, फरज़ाना सां। सेवण मां बि ॻाल्हाए? फरज़ाना आहे। आऊं बिल्कुलु अदी फरज़ाना, ख़ुशि आहियां। प्रोग्राम की पियो लॻे जेको तव्हांखे असांजो? महिरबानी, महिरबानी, थैंक यू सो मच। अच्छा, तव्हां कहिड़ी तयारी कई आहे? केतिरा ड्रेस तयारु कराया आहिनि? छा छा तयारु कयो त ॿुधायो न, केतिरा ड्रेस आहिनि तव्हांजा? अदी, ओ अदी, अदी आवाज़ तव्हांजो घटि पियो अचे मुंहिंजी भेण। अॼु हुननि जी सालगिरह आहे? नाला छा आहिनि ॿिन्ही जा? नाला ॿुधायो वरी। सवेरा ऐं फाइज़ा ऐं सवेरा। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू फाइज़ा एंड सवेरा, हैप्पी बर्थडे टू यू। ख़ुशि रहो हमेशा। हा, तव्हां ॿुधायो भेण, ॿुधायो। सिंधियुनि जा मेला हो मेला मेला। वॾी महिरबानी अदी, वॾी महिरबानी। इहो गानो दीपा सैर जो आहे न? जी जी हा। सिंधियुनि जा मेला। पहिरीं सरमत सिंधी जो, पहिरीं सरमत सिंधी जो आहे? अच्छा, बिल्कुलु। पर असां दीपा सैर जी आवाज़ में इहो ॿुधोसीं गानो, ऐं इहो बि ज़बरदस्त गानो आहे। ज़बरदस्त। ऐं इन्हनि जी वरी शेरो शाइरी ज़बरदस्त हूंदी आहे, इन जी जेका पोइट्री हूंदी आहे उहा बि कमाल जी हूंदी आहे। सो तव्हां बि असांजे प्रोग्राम में इन नया नया गाना इहे ॿुधंदा आहियूं न, त असां जेॾीमहिल क्यू लिस्ट ठाहीसीं पिए अॼु जे प्रोग्राम जे लाइ, त ओॾीमहिल थोरो कन्फ्यूजन थी पिए, पर बिल्कुलु। सो हींअर वक़्तु हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। अचूं था हिकिड़े नंढड़े सकाफ़ती ब्रेक खां पोइ। जी दोस्तो, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। श्री राग अॼु जेको असां स्पेशल माशाल्लाह सां इहे। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि, हिन असांजे हिन कल्चर डे सां ॿियनि बि सभिनीनि खे त ख़ुशी थींदी आहे, पर स्पेशली जेका वधीक ख़ुशी थींदी आहे न, उहा जिन जा टोपियुनि जा स्टॉल्स हूंदा आहिनि, अजरकुनि जा जिन जा स्टॉल्स हूंदा आहिनि। ऐं इहो क्रेडिट किॾां थो वञे सॼो जेको बि इहो केटीएन ॾांहुं थो वञे। ॾींहुं जेको मल्हायो वञे पियो पूरे वर्ल्ड में मल्हायो वञे थो। केटीएन जो माना जेको केतिरो वॾो किरदारु आहे इन ॾींहं ते, माना 5 डिसंबर ते जिॾां किॾां बसि पंहिंजे सिंध जी सकाफ़त या इश्क जी इंतिहा जेका आहे उहा केटीएन ई शुरू कई हुई, ऐं इहा जेका जारी आहे पंध पंहिंजो अञा ताईं जारी वधंदी वेंदी, सालो साल वधंदी वेंदी। जेसीं ताणी ही दुनिया क़ाइमु आहे तेसीं ताणी असांजी धरती क़ाइमु हूंदी, असांजो सिंध
प्यारो क़ाइमु हूंदो ऐं असांजी ॿोली क़ाइमु हूंदी। माशाल्लाह सां 5000 साल पुराणी असांजी ॿोली आहे। असां जूं ही ख़ूबसूरत टोपियूं, ही अजरक, ही जेतिरा ही केतिरा ख़ूबसूरत कलाम आहिनि, जेतिरनि असांजे शाइरनि भेटा पेश कई आहे। असांजा ॻाइणा जेतिरा बि आहिनि, असांजा मौसीकार, असांजा साज़िंदा, असांजा म्यूज़िशियन्स, असांजा जेतिरा बि इन्हनि ॾींहंनि ते कमु कंदा, अलाह साईं उन्हनि सभिनीनि खे ख़ुशि रखे जेके हिन ॾींहं खे भरपूर तरीक़े सां सेलिब्रेट कंदा आहिनि। उहो ॾुखु अलॻि रहंदो मूंखे जेके तव्हां अरिड़हं ड्रेसिस सिबरायूं आहिनि, उहो ॾुखु अलॻि रहंदो, पर इहो अफ़सोस आहे, इहो ॾुखु आहे, ख़ुशि आहे, अंदरां हा ठरे पियो, पर ॿाहिरां एक्सप्रेशन्स मुंहिंजा थोरा सा न ॾुख वारा आहिनि, सम्झो पिया। सो इहो अॻिली एकता ताईं मूंखे ॾुखु रहंदो। तव्हां ॾिसो था न, ही पहिरियों भाउ आहे जेको चवे थो त भेण अरिड़हं ड्रेसूं छो वरितियूं आख़िर। हाणे 18 महीना भाउ जे दिलि में ॾुखु रहंदो। कॉल आहे असां सां गॾु। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दोस्त तव्हां फ़ोन रखो, भले उहे बि आवाज़ अची वेंदो तव्हांजो। अदी ख़ुशि आहियो? हा, त तव्हां ख़ुशि आहियो? अदी तव्हां इहो शुरू में हलो अहिड़ो कयो जो असां सोचो त भॼूं फ़िलहाल सेट तां। तव्हांजो आवाज़ तो कोन, उहो सही न आहे। जी अदी, तव्हांजो आवाज़ तो अचे न, उहो सही न आहे, नेटवर्क ख़राबी न आहे। तव्हां ॾे नेटवर्क ख़राबु आहे। असांजो आवाज़ घटि पियो अचे, तव्हांजो आवाज़ तो घटि अचे। अच्छा, पोइ असां थोरो ज़ोर सां था ॻाल्हायूं। अदी प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? अॼु मां ॾिसां थी सलाह तव्हां प्रोग्राम सुहिणा था लॻो। सिंधी टोपीअ में हिनखे अजरक जी ड्रेस पातल आहे, तमामु सुहिणी लॻे था, सुहिणा था लॻो, प्यारा। वॾी महिरबानी मुंहिंजी भेण, वॾी महिरबानी। फरज़ाना बि असां सां गॾु आहे, 18 ड्रेसूं सिबरायूं अथसि। फरज़ाना सुठी थी लॻे, माशाअल्लाह, नज़र न लॻेव ॿिन्ही खे। अलाह ख़ुशि रखे। असांजे लाइ तव्हां भेणूं दुआऊं था कयो त असांखे नज़र किथां लॻंदी? नज़र लॻंदी, पोइ बि असां हिते ईंदासीं। अरे मुंहिंजी हिकिड़ी फरमाइश आहे, मूंखे तव्हां गानो ॿुधायो। जी जी, ते सिर केरु न ॾींदो संदो केरु मयार यार। जी जी अदी, गानो ॿुधायो, फ़कीर अब्दुल गफूर जो अथव, उन गायो हुयो, सिंधुड़ीअ ते सिर केरु न ॾींदो संदो केरु मयार हो यार। बिल्कुलु बिल्कुलु अदी, तव्हांखे इहे 2 लाइन्स बिल्कुलु था ॿुधायूं। हा, वॾी महिरबानी अदी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। तव्हां ख़ुशि रहो। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, दुबई वञो पिया ख़ैर सां, हलो। इहो ॾुख खे कंट्रोल करण जे लाइ सोचां पियो त दुबई मां भाउ जे लाइ ऐं शोभी जे लाइ, हैरी भाई जे लाइ, असांजी टीम जे लाइ गिफ्ट वठी अचिजां। सिर्फ़ु टीम जे लाइ? हा, टीम जे लाइ। टीम में ख़बर अथव असांखे 5-6 कैमरामैन आहिनि, 7-8 असांजा असिस्टेंट आहिनि, ओबी वारो आहे, साउंड इंजीनियर आहे, डायरेक्टर साहब आहे, ऐं MCR PCR में जेके वेठा आहिनि, साउंड इंजीनियर इन लाइ रुमाल वठी अचिजां, नंढड़ो को ईअं ई इन लाइ रुमाल ई वठी अचिजां। सो ॿिया बि आहिनि, ईअं घटि में घटि अगरि ईअं ॾिसिजे त असांजे श्री राग जा टीम मेंबर 20-22 ॼणा आहिनि। सो इन्हनि जे लाइ बसि 20-22 ॼणा आहिनि। ऐं जेके रेगुलर कॉलर आहिनि असांजो अनिला, शनीला, अनीता, इन्हनि जे लाइ वठी अचिजां। अरे अॼु चाचे कॉल कोन कई आहे असांखे। चाचा किथे हो? अॼु कॉल ई कोन कई अथव। असांजो आख़िरी सेगमेंट आहे चाचा। अलाह साईं तव्हांखे हयाती ॾे चाचा। चाचा किथे आहियो तव्हां? हा चाचा, अॼु तव्हांखे मिस कयोसीं, तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में कॉल न कई। अच्छा, हिकिड़ी 2 लाइन ॿुधाए छॾी शोक भाई, फरमाइश आई थी सहंदो केरु मयारो यार, हमने आज ये वैसे ही थोड़ा सा निकाल के रखा था। हो सहंदो केर मयार हो यार, सहंदो केर मयार, सहंदो केर मयार हो यार, सहंदो केर मयार। हो सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, जी जल ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार हो यार, सहंदो केर मयार। हो सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार। हो जी जल ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार। अदी जी फरमाइश हुई त मुंहिंजो 2 लाइनूं इन्हनि खे अदी खे ॿुधाइजे। हाणे तव्हांजी वारी आहे। 18 ड्रेसूं पाईंदीअ तूं इंशाअल्लाह, अल्लाह अल्लाह करे तूं 18 न 20 ड्रेसूं पाए, पर मुंहिंजे लाइ 2 ड्रेसूं बसि दुबई मां ई वठी अचां। इन में कॉम्प्रोमाइज़ थी वेंदो। छा थी ॿुधाए मुंहिंजी भेण? हाणे नथो जो सिंध लाइ लड़े। वाह वाह, ज़बरदस्त, इहो ज़बरदस्त गानो। अचो त इहो गानो कलाम बि इंजॉय था कयूं। जी नथो जो सिंध ले लड़े,
नथो जो सिंध ले कढ़े सो सिंध माल रे वने सो सिंध खे छरे वने तो
एक्सीलेंट भाई अॼु जे प्रोग्राम में मूंखे त ॾाढो मज़ो आयो आहे मूंखे बि ॾाढो मज़ो ऐं आयो, रियली सच्ची में enjoy कयो असां सभिनी। माशाल्लाह असां त कयो ई आहे इंजॉय ऐं उमेद था कयूं त जेके असांखे व्यूवर्स ॾिसनि पिया घरनि में वेही उन्हनि बि ॾाढो इंजॉय कयो हूंदो ऐं हिकिड़ो दफ़ो वरी तव्हां सभिनी खे चवंदा हलूं त 5 डिसेंबर खे भरपूर तरीक़े सां तव्हां सभिनीनि खे सेलिब्रेट करिणो आहे ऐं असां बि खोड़ सारा प्रोग्राम डिज़ाइन कया आहिनि 5 डिसेंबर जे लाइ असां बि खोड़ सारा प्रोग्राम लाइन अप कया। कोयटा मां कॉल आहे असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह सर, छा नालो आहे तव्हांजो भाउ? सर मुंहिंजो नालो आहे वसीम, मां कोयटा था ॻाल्हायां थो। कोयटा मां ॻाल्हायो, सी आहे कोयटा में साईं? हा सर, सी आहे, गैस हले थो। गैस हले पियो? बिल्कुलु बिल्कुलु। 5 डिसेंबर तव्हां कोयटा हूंदा या हिते पंहिंजे ॻोठ ईंदा? सर असां हिते, मां पैदा बि हिते ई। अरे वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, बि सॼा हिते ई आहिनि, जाया जमिया हिते ई आहिनि कोयटा। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। पोइ कल्चर डे अचण वारो आहे, तव्हांखे जीअं ख़बर हूंदी। हा हा बिल्कुलु, 5 डिसेंबर आहे कल्चर डे, बिल्कुलु मूंखे यादि आहे। पोइ सेलिब्रेशन बि हिते सेलिब्रेशन कंदा आहियूं, छो जो बाबा असांजी कल्चर आहे। माशाल्लाह, अल्लाह अल्लाह ख़ुशि। असांजो इहो प्रोग्राम कीअं लॻंदो आहे तव्हांखे साईं? आमिर शाह साहब, मूंखे ॾाढी मतिलबु मां तव्हांजो इहो प्रोग्राम बि इहो ॾिसां थो काफ़ी अरसे खां। वाह वाह। वाह वाह। अच्छा, तव्हांजी मदर टंग कहिड़ी आहे? काफ़ी ख़्वाहिश हुई मां तो सां ॻाल्हायां, अॼु मुंहिंजी कॉल डायल थी आहे। अल्लाह ख़ुशि रखे, अल्लाह ख़ुशि रखे। तव्हांजी मदर जी ज़बान कहिड़ी आहे, मतिलबु मदर टंग कहिड़ी आहे तव्हांजी? बलोची? घर में सराइकी ॻाल्हाईंदा, उहे त पठान बि पंहिंजा रिश्तेदार आहिनि, बिरावी बि पंहिंजा रिश्तेदार आहिनि। तव्हां पाण खे मतलब इहो केटीएन वग़ैरह ॾिसी थी के उतां असां सिखी आहियूं। अच्छा, केटीएन था? अरे वाह 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 वाह, इहो त हिकिड़ो कॉम्प्लीमेंट आहे बिल्कुलु जेको माशाल्लाह असां केटीएन ॾिसी ॾिसी सिंधी लैंग्वेज सिखी विया आहिनि। वाह वाह वाह। मतलब असां हितां रहूं था, ठीक है, पठान रिलेटेड तव्हां माशाल्लाह सां 19 सालनि में ॿोली त सॼी सिखी हलिया असांजी। हा हा, बस छा कयूं बाबा, माशाल्लाह, अल्लाह ख़ुशि रखे, अल्लाह ख़ुशि रखे। तव्हांजी का फरमाइश भाउ साईं, का तव्हांजी का फरमाइश? जी आवाज़ कटी। ऐं चवां पियो तव्हांजी का फरमाइश? अच्छा, फरमाइश ये है अदी के मां तो चवां अर्ज़ आहे। जी 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 ॿुधायो दा। जो हिकिड़ो सॉन्ग आहे, लॻे थो प्यार जे क़ाबिल, ॾाढो सुठो सॉन्ग आहे। जी जी अदा, इहो मुंहिंजो ई ॻायल आहे, काफ़ी दफ़ा मां ॻाए चुकी आहियां सिरी राग में। बिल्कुलु तव्हांखे अगरि इहो तव्हां प्ले कयो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। तव्हांखे न नेक्स्ट वीक न, हींअर ई तव्हांखे 2 लाइन्स त ॿुधाइणियूं पवंदियूं। असांजो कोयटा मां कॉलर आहे, सो इहे 2 लाइन्स। जी साईं, हाणे तव्हां फ़ोन बंदि कयो ऐं तव्हां ॾिसो गैस चालू करे। जी शोई भाई। हाँ मोहिया तो भली महबूब माना कर तू लगी थो प्यार जे काबिल, हो लगी थो प्यार जे काबिल, लगी थो प्यार जे काबिल, भली महबूब माना कर मोहिया तो कयो माइल, मोहिया तो कयो माइल, भली महबूब माना कर तू लगी थो प्यार जे काबिल, हो लगी थो प्यार जे काबिल। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं ॾिसो तव्हांजो गानो कोयटा ताईं मशहूरु आहे तव्हांजो गानो। ऐं अॼु जो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो इहो असांखे ॿुधाइजो। त अॼु जेको असां स्पेशल तव्हां सभिनीनि जे लाइ ऐं स्पेशल असांजो जेको सकाफ़ती ईद आहे उन जे हवाले सां अॼु असां सेलिब्रेशन कयूं थी ऐं ॾाढो मज़ो आयो। असांखे अॼु सॼे पाकिस्तान मां कॉल्स आयूं माशाल्लाह सां, ऐं ओवरसीज़ मां कॉल्स आयूं, दुबई मां बि असांखे सभु चवनि पिया असां ॾाढो इंजॉय था कयूं। ज़बरदस्त। इहो ई तव्हां असांजे कल्चर जे जा सॉन्ग एॾा प्यारा हुया ऐं परफॉर्म, ऐं उनखां अलावा असां जेको सेट जेको ज़बरदस्त लॻो अॼोके प्रोग्राम यादगार आहे। बिल्कुलु यादगार आहे। इंशाल्लाह वरी तव्हां 5 डिसेंबर जी ट्रांसमिशन ॾिसिजो KTN जी, कशिश जी, KTN न्यूज़ जी, त उनखे बि तव्हां इंजॉय कजो ॾाढो। कॉल आहे असां सां गॾु, लास्ट कॉल शामिलु कंदासीं प्रोग्राम में।
हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, काला साईं, ख़ुशि आहियो साईं? अल्हम्दुलिल्लाह सर, छा नालो आहे भाउ तव्हांजो? साईं मोहम्मद अनवर बरो जांगाने मां ॻाल्हायां थो। साईं ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआ आहे तव्हांजी, रब्बुल आलमीन तव्हांखे सेहत तंदुरुस्ती ॾींदो। असीं फरज़ाना खे, तव्हांखे, तव्हांजी टीम खे, सॼी खे वॾी महिरबानी, वॾी महिरबानी सर। प्रोग्राम में अॼु तव्हांखे ख़बर हूंदी त असां अॼु 5 डिसेंबर जी स्पेशल चइजे त एडवांस में असां बिल्कुलु बिल्कुलु असांखे ख़बर आहे। माशाअल्लाह, असांजी कुल तयारियूं कयूं आहिनि 5 डिसेंबर जे हवाले सां। ऐं असांजो नंढिड़ो घोटु जांगारनि जो आहे, असां हुन में तमामु सुठे नमूने सां हुनखे कंदा आहियूं, मतिलबु तयारियूं कंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी महिरबानी सां हिन साल बि जेको वरी माना कंदासीं। ज़बरदस्त। फरमाइश तव्हांजी भाउ का? बसि फरमाइश पंहिंजी तरफ़ां को बि असांखे तव्हां या बि फरज़ाना मां को बि गानो ॿुधाए। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी सर, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया ऐं अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि करे। ऐं जेके बि अॼु असांखे कॉल्स कयूं उन्हनि जी सभिनीनि जी वॾी महिरबानी जो असांखे ख़ूबसूरत असांखे कलाम ॿुधायूं ऐं ड्रेसिस जी कलेक्शन बि ॿुधाई, सभु शइ ॿुधाई अथनि। ऐं लास्ट में असांजो ईअं चइजे त सिंधी क़ौमी तरानो आहे हिकिड़े तरीक़े सां, हर महफ़िल जी जान आहे इहो गानो। ऐं छा कमाल तरीक़े सां हिनखे ही जेसिताईं सॉन्ग न थींदो आहे त महफ़िल कंप्लीट न थींदी आहे। ऐं मूंखे ऐं सिर्फ़ु मुंहिंजे ओबी में कंफर्म कयां त इहो गाने जी शायदि डायरेक्शन ताहिर आराई साहब ॾिनी आहे। अच्छा, ही वारो सॉन्ग मुंहिंजे ख़्याल सां, अगरि ओबी वारा मूंखे सही तरह क्लियर कनि। ताहिर आराई खे बि असीं ॾाढो मिस था कयूं हिन स्पेशली एकता जी ट्रांसमिशन में। ऐं ॾाढो ज़बरदस्त इंसान हो ताहिर आराई साहब। ऐं ज़ैड शानी असांजो जेको ज़बरदस्त मौसीकार आहे उनजो हिन म्यूज़िक ॾिनो हो। सो अचो त हिन गाने खे लास्ट में एंजॉय था कयूं। ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीक मुलाक़ात थींदी। ज़मा ख़ासकेली साहब जी शाइरी आहे। सो नेक्स्ट वीक मुलाक़ात थींदी। तव्हां सभु 5 डिसेंबर जी जेके बि तव्हांजूं एक्टिविटीज़ हुजनि तव्हां सभु असां सां गॾु शेयर करे सघो था। इंशाल्लाह ज़िंदगी रही त वरी नेक्स्ट वीक मुलाक़ात थींदी। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। रहे सदा सिंधुअ जी ॿोली, मारूड़नि जी मिठड़ी ॿोली। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूड़नि जी मिठड़ी ॿोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूड़नि जी मिठड़ी ॿोली। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूड़नि जी मिठड़ी ॿोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमड़ जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। हर काछे ऐं कारूं झरते बादल कारा 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 कारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूड़नि जी मिठड़ी ॿोली। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूड़नि जी मिठड़ी ॿोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमड़ जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन।
हर खुशहाल हुजे। सिंधड़ी माला माल हुजे, हिते माण्हू हर खुशहाल हुजे। खुशियन में प्यारा तू रहन ही नंढड़ा ॿार प्यारा 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 प्यारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूड़न जी मिठड़ी ॿोली। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूड़न जी मिठड़ी ॿोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। माला माल हुजे, हिते माण्हू हर खुशहाल हुजे। सिंधड़ी माला माल हुजे, हिते माण्हू हर खुशहाल हुजे। खुशनिय में प्यारा तू रहन ही नंढड़ा ॿार प्यारा 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 प्यारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूड़न जी मिठड़ी ॿोली। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूड़न जी मिठड़ी ॿोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, ओ सिंधी टोपी अजरक वारा जियन।